ही हो हाफिज अब्दुल गफ्फार संगरा जे हमदे बारी ताला ऐं आकाए दो जहां सरवरे अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में हजे नात पेश कई। इंतजार जो घड़ियों खत्म थी वयो आहिनि। अज उन शख्सियत जो इंतजार आ। सब दोस्त मुंतजिर आहिनि। साईं जन जो खिताब थींदो हज़रत पीर दिलबर साईं सब जो सुभान अल्लाह। जेड़ा दिलबर अल्लाह उन्हनि जो खिताब भी दिलबर आहे। जेके दोस्त पिंडाल का ॿाहिरि वेठा आहिनि सभिनी खे गुज़ारिश आहे त पिंडाल में अंदरि अचो। साईं जन जो खिताब शुरू थी रहियो आहे। पर साईं जन जे खिताब खां पहिरियां जोरदार नारो लगायो। एतिरो आवाज़ बुलंद हुजे जो साईं ईअं महसूस न करे त साईं जे ॻोठ वारा बिल्कुलु सुस्त आहिनि, चुस्त न आहिनि। जोरदार नारो लगायो, नारे तकबीर। आवाज़ कुछ घट है, हथ मथे खड़ी नारे जो जवाब दो, नारे तकबीर, नारे तकबीर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे रिसाला, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं जन के गुजारिश आहे त साईं जन अचन ऐं पंहिंजे नूरानी खिताब सां असां अवां सभिनी जे दिलनि खे मुनवर फरमाइनि। सब दोस्त पंहिंजी पंहिंजी जगह ते वेही रहो। सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन, सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन, क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन, अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन, अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन, हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही इला यौमिद्दीन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाह हुवा खैरन व अअज़म अजरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। अज़ीज़ान गिरामी, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानुहु हिन महफ़िल में असांजो अचण, ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। तव्हांखे ख़बर आहे त हीअ राति 10 मुहर्रमुल हराम जी रात आहे। कुरान अज़ीज़ जे अंदर जन चयन महीनन जी इज्जत ऐं हुरमत जो अल्लाह ज़िक्र फरमायो आहे। उन हुरमत वारनि महीनन मंझां
हिकड़ो महीनो मुहर्रमुल हराम। रब्बे दुल जलाल फरमायो मिनहा अर्बअतुन हुरुम, साल जे 12 महीनन मजा एक महीनो हुरमत, 4 महीना हुरमत इज्जत वारा है। उन्हनि इज्जत वारन महीनन मजा एक ही महीनो मुहर्रमुल हराम जो है। कुरान पाक में रब फरमायो वल फज्र वलयालिन अश्र, फज्र जो कसम आ ऐं 10 रातियुनि जो कसम आ। बाज़ मुफस्सिरन चयो तो फज्र मजा मुराद 10 ज़ुल्हज जो फज्र आ ऐं 10 रातियुनि मजा मुराद ज़ुल्हज जो 10 रातियूं आहिनि। ऐं बाज़ मुफस्सिरन चयो तो फज्र मजा मुराद मुहर्रम महीने जी पहिरीं फज्र ऐं 10 रातियुनि मजा मुराद ही ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं। ही 10 रातियूं इज्जत हुरमत ऐं मकाम ऐं दर्जे वारियूं रातियूं आहिनि जिन जो कसम अल्लाह पंहिंजे क़ुरान में खयूं आहे। थधि लगी अथव जी, ॻाल्हाइण नथो निकिरेव, चओ न सुभान अल्लाह। हाँ, इज्जत वारन हुरमत वारन वक्तन मजा ही मुबारक वक्त हली रहा है। ही महीनो हुरमत वारो, ही रातियूं हुरमत वारियूं ऐं 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो उहो ॾिहाड़ो आ जंहिं ॾिहाड़े जी वाखाण मदीने वारे साईं पंहिंजे पाक ज़बान सां फरमाई। इमाम बहकी फज़ाइलुल औक़ात में रिवायत आणनि था, मुझे सुहणे सरदार मदीने वारे ताजदार फरमायो त 10 मुहर्रम जो जेको रोज़ो रखे रब्बुल आलमीन उन जे गुज़रियल साल जा गुनाह बख्शे छॾे थो। सुभान अल्लाह। पूरो साल जेकी खताऊं थी वियूं, गुनाह थी विया, हिकड़ो रोज़ो 10 मुहर्रम शरीफ जो रखे तो पूरे साल जे गुनाहन के रब मेटे छॾे थो। मुझे सुहणे सरदार फरमायो, मदीने वारे ताजदार फरमायो त जेको माण्हू 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते रोज़ो रखंदो आ, इन हिकड़े रोज़े जे बदले में रब उन के 1000 गाज़ियुनि जो ऐं 1000 शहीदन जो सवाब अता फरमाईंदो आ। सुभान अल्लाह। मुझे सुहणे सरदार फरमायो त 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते जेको रोज़ो रखंदो आ त रब्बुल आलमीन जल्ल शानहू इन रोज़े जी बरकत सां उन जे गुज़रियल सारे साल जे सगीरन कबीरन गुनाहन के मेटे छॾींदो आ। चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हिन महीने में छा करणो आ, हिन ॾियारनि में छा करणो आ, असांखे असांजे दीन कहिड़ी तालीम ॾिनी आ। असांजे सुहिणे सरदार जे पाक नबी जो कलमो पढ़ियो अथऊं, उन महबूब असांखे सबक कहिड़ो सेखारियो आ। ऐं अॼु माण्हू छा था कनि 10 मुहर्रम जे ॾियारे ते? अॼु माण्हू छा था पिया कनि? मथा उघाड़ा आहिनि, कारा कपड़ा आहिनि, रोज़ो नाहे, कुरान जी तिलावत नाहे, गली गली में मातम थी रहियो आ। मुझे सुहिणे सरदार इएं त कोन सेखारियो आ। असांजे लाइ तरीक़ो उहो भलो आ जेको मदीने वारे ताजदार सेखारियो ऐं सम्झायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोमिन सदाईंदई, निमाज़ जे वेझो न वींदा,
मस्जिद के करीब नवीदा अहल बैतन जा हुबदार सदाइन था, पर अहल बैतन जो तरीको छाए। मुझे सोने सरदार नहीं मुहर्रम जो दिहाड़ो किए गुजारियो, मुझे दिल पर नबी जे अहल बैतन नहीं मुहर्रम जो दिहाड़ो किए गुजारियो, मुझे साईं जे प्यारन सहाबन नहीं मुहर्रम जो दिहाड़ो किए गुजारियो। बुधाए तो उहो तरीको भलो आ या मानन जो ठायल तरीको भलो आ? जेको नबवी तरीको आ न, जेको पाक पैगंबर जो तरीको उहो भलो तरीको आ न। अचो तो सोने हबीब जी हदीस पढ़ूं तो मुझे दिल भर नबी नहीं मुहर्रम जो दिहाड़ो कीअं गुजारियो आ। एड़ी दा सुभान अल्लाह चो जे सीए में टुबिया पिया हुजो। हाँ चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम बैहकी रिवायतां दी रिवायत करण वारी असहाबियाणी हजरत बीबी मुअव्विज़ बिन्त अफरा रदी अल्लाह ताला अन्हा, बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन अफरा रिवायत थी करे त नहीं मुहर्रम जो दिहाड़ो थियो त मदीने वारे साईं हिकड़े पढ़े ॾींदड़ के मदीने जे गलियुन में मोकलियो। मदीने जे मज़ाफ़ात में, मदीने जी पसकिरदाई में ऐलान वनी दे, मदीने वारे ताजदार जे तरफा पढ़ो वनी फेराए। केड़ो ऐलान आ? मुझे सुने हबीब फरमायो त जे मानू अज रोजो रखियो आ उहो पंजो रोजो रखे मुकम्मल करे, पर जे अज नहीं मुहर्रम जो रोजो न रखियो आ उहो पंजो बाकी दिहाड़ो इए गुजारे जिए रोजेदार गुजारींदा आहिनि। जे रोजो न रखियो आ उहो बि पंहिंजो दिहाड़ो रोजेदार वांगुरु गुजारे। अजो को ॾींहुं खाइण बंद हुजे, पाणी पीअण बंद हुजे, जॾहिं मुंहिंजे सुहिणे हबीब जो ऐलान थी वियो त मदीने जे सभिनी माण्हुनि रोज़ो रखियो। बीबी साण थी फरमाए असां पाण त रोज़ो रखियोसीं, पर असांजा नंढड़ा बचड़ा जेकी थञ पियाक ॿार हुया उन्हनि बि रोज़ा रखिया। पोइ जेॾी महिल निमाज़ जे लाइ मस्जिद नबवी में जमात सां निमाज़ पढ़ण आयूंसीं त असांजा बचड़ा भी असां सां गॾु हुया, उहे भी रोज़ेदार हुया। पोइ नंढड़ा ॿार बुख जे करे उन जे करे रोअन पिया त असां पंहिंजे बच्चन खे उन मां ठहियल गुड्डा ऐं रांदीका ॾेई उन्हनि खे परचायोसीं पे, पर उन्हनि बचड़नि असां जन खे भी ॾहीं मुहर्रम जे दिहाड़े ते रोज़ो हुयो। अब गाल समझव? हाँ वडन त रोज़ो रखियो, पर नंढन भी रोज़ो रखियो, मर्दन भी रोज़ो रखियो, औरतुन भी रोज़ो रखियो, पर मदीना मुनव्वरा जा नंढड़ा ॿार भी अज ॾहीं मुहर्रम जे रोज़े में। अल्लाह अकबर कबीरा। मुझा सोना हबीब जड़े हिजरत करे मदीने पाक दे जलवा नुमा थिया आहिनि त मुझे आका मदीने जे अंदर जेके यहूदी हूंदा हा उन्हनि के मदीने वारे साईं ॾिठो त उहे ॾहीं मुहर्रम जो रोज़ो रखनि पिया। साईं करीबन पुछो त तव्हां छो था ॾहीं मुहर्रम ते रोज़ो रखो? जे या रसूल अल्लाह ही दिहाड़ो आ जंहिं दिहाड़े ते हजरत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम सूदो, पंहिंजी जमात सूदो सलामती सां पार पहुतो हो। इन दिहाड़े ते फिरौन पंहिंजे लश्कर सूदो ॿुॾी वियो हो। असां मूसवियुनि जे लाइ, मूसा अलैहिस्सलाम जे पैरोकारनि जे लाइ इहो दिहाड़ो इज़त ऐं ताज़ीम जो दिहाड़ो आ। इन दिहाड़े ते असीं रोज़ा रखंदा आहियूं। पोइ मदीने वारे साईं फरमायो त नहनु अहक़
को बे मूसा मिनकुम असी मूसा अलैहिस्सलाम जा तव्हां का वधीक हकदार आहियूं तव्हां यहूदियुनि खां वधीक असी मूसा अलैहिस्सलाम जे करीब आहियूं फसामहू व अमर बिसियामिही पो मदीने वारे साईं पाण भी 10 मुहर्रम जो रोज़ो रखियो आ त इन रोज़े रखण जो पंहिंजे गुलामन के भी हुक्म ॾिनो आ वाहिर ॻाल्हि समझण जी आ थोरो ध्यान कजो फसामहू व अमर बिसियामिही मदीने वारे साईं पाण भी रोज़ो रखियो ऐं हुक्म ॾिनो ॿियनि खे भी रोज़े रखण जो 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते मुंहिंजा सुहिणा हबीब जॾहिं हुक्म ॾियनि रोज़े रखण जो त तव्हां छा था सम्झो त हुज़ूर जे अहल बैतन हुक्म मञियो हूंदो कि न हुज़ूर जे अहल बैतन महबूब जो हुक्म मञियो हूंदो या न हुज़ूर जे सहाबन हुक्म मञियो हूंदो या न अल्लाह अकबर जॾहिं मदीने वारे साईं जो हुक्म मिलियो त मदीने जा नंढा भी रोज़े में वड्डा भी रोज़े में मर्द भी रोज़े में औरतूं भी रोज़े में ही मुझे सुहिणे हबीब 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो इन तरह सां गुज़ारियो आ पर अॼु वरी अहल बैतन जो हुबदार सॾाइण वारो थधा शरबत बोड़ रहा मानियूं बोड़ ठाहे खाईंदो जे शादी जे खुशी वारो भत्तो ऐं काज जो भत ठाहे खाईंदो आ हाणे निहार त महबूब जी तालीम छाहे ऐं हिन मोमिन सॾाइण वारे जो तरीक़ो छाहे हां अब ॻाल्हि समझ में अचे थी कि न ओ मुझा पिरी प्यारा मञणो पवंदो त इहो तरीक़ो जेको हे मोमिन सॾाइण वारनि अपनायो आ इहो तरीक़ो नबवी तरीक़ो नाहे हाँ छा था कनि पिटनि था मातम था कनि कारा कपड़ा था पाइनि इहो तरीक़ो कंहिंजो आ अल बिदाया वन निहाया खण तारीख़ तबरी खण मुझा दोस्तों जॾहिं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो लुटियल काफ़िलो जॾहिं यज़ीद जे शहर दमशक में पहुतो आ त यज़ीद ॾिठो त हाणे माण्हू मूं ते लानत मलामत कंदा माण्हुनि जे नज़रुनि में अची वेंदुसि पोइ पंहिंजे घर वारनि खे चयईं त कारा कपड़ा पायो मातम कयो पिटको कयो 3 ॾींहंनि ताईं यज़ीद जे घर में मातम थियो आ मातम जी शुरूआत करण वारो यज़ीद ऐं उन जा घर वारा आहिनि अल्लाह अल्लाह पर मुझा दोस्तों इमाम हुसैन जे साम्हूं उन जा बच्चा शहीद पिया आहिनि उन जे साम्हूं उन जो जवान बच्चो अली अकबर कुर्बान थियो आ अली असगर कुर्बान थियो आ हज़रत कासिम शहीद थियो आ साम्हूं निगाहुनि जे हज़रत अब्बास शहीद थियो आ पर मुझे सुहिणे हुसैन मातम कोन कयो आ पर जेॾीमहिल खेमे में अचनि था त घर वारनि खे पाक दामन बीबियुनि खे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसनि था त उन्हनि खे सब्र जी तलकीन कनि था मुस्तनद तारीख़ूं लिखनि थियूं पियूं त जॾहिं खेमे में हज़रत इमाम हुसैन अहल बैतन खे रोंदे ॾिठो आ त मुंहिंजो सुहिणो हुसैन मुखातिब थी फरमाए थो त अन क़रीब मुंहिंजी बि शहादत जो वक़्तु अचण वारो आ पर मुंहिंजा अहल बैतो ए नबी जे घराणे वारो मातम न कजो सीनो न पिटजो पंहिंजे मुंहं ते धक न हणजो सीने खे धक न हणजो अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहजो रब जे रज़ा ते सब्र कजो हाँ इमाम हुसैन मातम खां मनव कई जेको बीबी ज़ैनब खे साइण खे नसीहत कई अथई उहे नसीहत जा लफ़्ज़ तारीख़ुनि में लिखिया बीठा आहिनि मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन मातम खां मनव कई पिटण कुटण खां मनव कई पर निमाज़ जो हुकुम ॾिनई सब्र जो हुकुम ॾिनई क़ुरान पढ़ण जो हुकुम ॾिनई हाणे निहार त यज़ीदी तरीक़ो किथे थो नज़र अचे ऐं हुसैनी तरीक़ो किथे थो नज़र अचे
सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वटे तोखे कुरान जी तिलावत मिलंदी, तोखे मुहर्रम जो रोज़ो मिलंदो त अहले सुन्नत वट मिलंदो। जे इमाम हुसैन जो हकीकी तरीक़ो मिलंदो त अहले सुन्नत वट मिलंदो। मालूम थियो त नबवी तरीक़े ते हलण वारी जमात आहे त जमात अहले सुन्नत आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, शाने हुसैन। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां गॾिजी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे सुने इमाम हुसैन कुरान सा मोहब्बत रखी, कुरान पढ़ी देखारियो। कदे अम्मड़ जी गोद में कुरान पढ़ी, कदे अब्बे जी झोली में कुरान पढ़ी, कदे नाना साईं जे कुल्हन ते कुरान पढ़ी। पर अज करबला जे सफर में मुझो सुनो इमाम हुसैन खेमे जे छाव में वेठा आहिनि, पर अल्लाह जो कुरान खोलियूं रब जे पाक कुरान जी तिलावत करे रहिया आहिनि। कुरान पढ़न पिया वदुमू तसील अला खद्दे। हजरत इमाम हुसैन जे पाक अखियुनि मां लुड़क वहन पिया। हेॾो कुरान जी तिलावत आहे, हुन अखियुनि मां ख़ुदा जे मोहब्बत जा लुड़क वही रहिया आहिनि। वाह वाह, कुरान रब जो कलाम हुजे ऐं ज़बान इमाम हुसैन जी हुजे त पोइ छा थो समझी। मुझो सोनो इमाम हुसैन कुरान भी पढ़े तो पियो, अखियुनि मां लुड़क भी वहन था पिया। कुरान जी तिलावत कंदे अखियुनि मां ॻोढ़ा हारे रहिया आहिनि। हिकिड़ो माण्हू अचे लंघियो आहे जे अॻु इमाम हुसैन खे ॾिठो न हुयो, वाक़ुफ़ न हुयो, सुञाणंदो न हुयो। जेॾीमहिल सुणे हुसैन जे पाक चेहरे ते नज़र पियसि, मिठो कुरान ॿुधई त चवण लॻो, ओ सुहिणी सूरत वारा, ओ मिठे कुरान जे पढ़ण वारा, हेड़ो मिठो आवाज़ मूं कंहिंजो न ॿुधो, हेड़ी सुहिणी तिलावत मूं अॼु ताईं न ॿुधी। मां सम्झां थो तूं हितों जो माण्हू इराक जो नथो नज़र अची। ॿुधाए त सही आहीं केरु, तुंहिंजो वतन कहिड़ो आहे, वेठो किथे आहीं। जॾहिं इन सवाल कयो आहे, मुंहिंजे सुहिणे हुसैन जे अखियुनि में लुड़क अची विया। फरमाइनि था, ओ पुछण वारा, मुंहिंजो शहर मदीनो आहे, मुंहिंजो वतन पाक मदीनो आहे, मुंहिंजो अबो अली आहे, मुंहिंजी अम्मा सैयदतुन निसा फातिमतु ज़हरा। मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन पंहिंजो तारीफ़ करायो आहे। पोइ उहो माण्हू पुछे थो त सही, पोइ हिन रण में, हिन रेगिस्तान में कीअं आया आहियो। पाण फरमाइनि था, ही कूफियुनि जा ख़त आहिनि, जन मूंखे लिखी ख़त घुरायो आहे। पर हाणे मां सम्झां थो त मुंहिंजी दुश्मनी ते लही आया आहिनि, पर मां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियां। मुझे सुहिणे हुसैन वाट वींदे रस्ते में जिते गुज़रिया आहिनि कुरान जी तिलावत कई आहे। पर जेॾीमहिल मैदाने करबला में तीर वसन था पिया, तलवारूं वसन थियूं पियूं, जिस्म सारो मुंहिंजे सुहिणे इमाम जो ज़ख्मी थी चुको आहे। पर उन वक़्त में भी सुहिणे हुसैन जी ज़बान ते कुरान जी तिलावत जारी आहे। रिवायतुन में अचे थो, मुझो सुहिणो इमाम हुसैन मैदाने करबला में तीर पेशानी ते लॻो आहे, रत निकितो आहे, चेहरो मुबारक लाल लहू में ॻाढ़ो थी वियो। पर उन वक़्त में भी सूरत यासीन जी तिलावत आहे। काल या लैत कौमी यअलमून बिमा गफ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन।
मुझे सुने इमाम हुसैन उन वक्त भी कुरान पढ़ियो पे पर जेडी मल सिर जिस्म का धार थी वियो आ सिर नेज़े ते आ तब मुझे सुने हुसैन जा चप चुरन पिया कुरान पढ़े पियो जेडी मल सिर मुबारक दमशक जे बाजार ताईं पहुतो आ कूफे जे गलियुन खां थींदो दमशक ताईं पहुतो आ त उन वक्त भी मुझे सुने हुसैन जी ज़बान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी हुई मालूम छो त सोने हुसैन जी मोहब्बत कुरान सा हुई उन कुरान पढ़ी देखारियो मरसा न पढ़ी मातम कोन कयई मातम जी तालीम कोन दिनई पर पंजे गुलामन के पंजे मन्नण वारन के सेखारी त कुरान पढ़ण सेखारी हाँ जे सोने हुसैन जो हुबदार आही त कुरान पढ़ जे सोने हुसैन सा मोहब्बत थई त कुरान जी तिलावत कर पो तू नमाज अदा कर जो नमाज मुझे सोने इमाम हुसैन पूरी जिंदगी नमाज न छड़िया पर उन मैदान करबला के अंदर तीर वस्या पे तलवारूं वस्यूं पे पर उन वक्त भी मुझे सोने इमाम हुसैन नमाज पढ़ी पे न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में अरे नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में अल्लामा इब्न कसीर तो लिखे अल बिदाया वन निहाया जे अंदर तो यजीद नशो कंदो हो यजीद शराब पींदो हो वो नमाज न पढ़ंदो हो जेकॾहिं नमाज पढ़ण ईंदो हो तो 4 रकातुनि जे बजाय 5 रकातूं पढ़ी वेंदो हो कॾहिं 2 रकातुनि जे बजाय 3 रकातूं पढ़ी वेंदो हो होश न रहंदो हुयुसि नशो कयो त यजीद कयो जे नमाज कज़ा कई त यजीद नमाज छॾे ॾिनी कुत्ता पालण यजीद जो कम्मा जानवर वेढ़ाण यजीद जो कम्मा छोकरे बाजी करण अल बिदाया वन निहाया वारो तो लिखे तो यजीद जो किरदार इहो हुयो बेहयाई वारो किरदार यजीद जो हुयो पर नबी जे दीन ते हली देखारियो तो मुझे इमाम हुसैन सोने हली देखारियो सुभान अल्लाह पो हाणे रस्ता बहन हिकड़ो यजीद जो रस्तो आ ॿियो इमाम हुसैन वारो रस्तो आ थधा थी वियो हाँ रस्ता बहन हिकड़ो इमाम हुसैन जो रस्तो आ ॿियो यजीद वारो रस्तो आ यजीद वारो रस्तो बेहयाई जुल्म वारो नमाज न पढ़ण गुनाह करण परावा हक खाइण मिस्कीनन सां जुल्म करण गरीबन के ईज़ाइण हे यजीद जो तरीक़ो आ पर अल्लाह जो कुरान पढ़ण नमाज कायम करण बीमारन खां हली वञी पुछण गरीबन जी मदद करण हे तरीक़ो आ त मुझे सोने इमाम हुसैन जो तरीक़ो आ सुभान अल्लाह सियर आलमुन नुबला में इमाम ज़हबी लिखे तो पियो त हजरत सैयदना इमाम हुसैन 25 हज पैदल कया है न चई जुबान अल्लाह हाँ मदीने मझा जो निकरंदा हुया त पैदल पंध कंदा मक्के शरीफ ईंदा हुया ऐं ज़बान ते रब जे कुरान जी तिलावत हूंदी 25 हज पैदल कयूं उसामा बिन ज़ैद बीमार थी पिया आहिनि हजरत इमाम हुसैन पुछण जे लाइ विया छा थियो असांजे पाड़े में न को बीमार थी पवे त तूं वरी चवंदो खुदा कयो लोड़े थो पियो हाँ हिकिड़ो वरी चवंदो त मुंहिंजी पिट लगी अथसि हाँ तुझे पाड़े में बीमार थे कदे तूने का पुछण न वींदो ही पर मुझे सुहणे इमाम हुसैन जो तरीको चाहे हाँ जेडी मल बुधो थन त फलाणो बीमार थी पियो आ मुझो सुहणो इमाम हुसैन पुछण जे लाइ हली वियो
उन जे सेरांदी का वेही पुछा कन था तदा खुश आही तबीयत तांजी किया तो उन चयो वाह गम्माह वाह हुस्नाह, हाय मुझो गम, हाय मुझी परेशानी, हाय मुझी परेशानी। तो हजरत इमाम हुसैन फरमायो तो तुझी केड़ी परेशानी है? चे मुझे मथा कर्ज आ। साईं फरमायो तो हुआ अलैया, तुझो सब कर्ज मां अदा कंदुस। हाँ अबा उन बीमार जो कर्ज इमाम हुसैन फरमाया तो मां अदा कंदुस। हुआ अलैया, तुझो कर्ज मुझे मथो आ। न पुछो तो केतरो आ घणो आ, फरमायो तो तुझो कर्ज मुझे मथो आ, मां अदा कंदुस। हाँ पो पुछनस था तो हाण बुधा तो कर्ज घणो थई तो मां अदा करे दिया। जैसे 60,000 दीनार मुते कर्ज आ। साईं फरमायो तो इहो कर्ज तुझो मां हुसैन इब्न अली अदा कंदुस। जैसे मुखे हयाती ते भरोसो कोने मता मौत अची वने। साईं फरमायो इमाम हुसैन फरमाए तो हिन निशिस्त में उथण का अग में अवल तुझो कर्ज अदा कंदुस, पो मां हिता उथंदुस। सुभान अल्लाह। अरे इमाम हुसैन जो तरीको आ, जो कर्ज अदा करण, बीमारन का हली वनी पुछण, अल्लाह जी इबादत ऐं बंदगी करण, कुरान जी तिलावत करण, नमाज दुखे वक्त में भी नमाज न छडण, हे तरीको आ मुझे सोने इमाम हुसैन। ऐं हुबदार सदाइण वारो छा थो करे? जैसे दिल साफ नमाज माफ, दिल साफ नमाज माफ। पीऊं था चर्श, घुमूं था अर्श। असांजे लाड़ जे पासे रहा साईं समन सरकार, उते वरी मवाला ये घरड़ घोट शुरू करे पहुंचंदा, ओ समन सरकार का चर्स जी टक दिया। न को तोलो, न को पाव, न को सेव का टक मिले से को मवाली जो पेट भरजे। हाँ इमाम हुसैन कदे भी नशो न वापरायो आ। मुझा दोस्तों नशे करण जी आदत हुई तो यजीद के हुई। मुझो सुनो इमाम हुसैन रिजस का पाक हुयो। कुरान में जेके रिजस सडियो वियो आ उन में इन्नमल खम्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान। इने शराब के, नशे के, व्याज के, जुआ के रब कुरान में रिजस सडियो आ ऐं रिजस का अहल बैतन के रब पाक करे छडियो आ। रब जो कुरान शाहिद आ, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। अल्लाह जो पाक इरादो आ तो ए नबी जे घराने वारो तवा का हर रिजस के, हर अण वणदड़ शय के तवा का परे करे, तवा के पाकन पाक बनाए छडे। मुझे सोने हुसैन कदे नशो न वापरायो आ, कदे इमाम हसन नशो न वापरायो आ, कदे मौला अली शेरे खुदा नशो न वापरायो आ। जे हुबदार सदाई थो त पो अहल बैतन जे तरीके ते हली रेखार न। हाँ गोठ मुकीम डाहरी वाला तवा के हुसैनी तरीको कबूल आए यजीदी? हथ मथे गणे, हथ मथे गणे। केड़ो तरीको? हाँ हुसैनी तरीको कबूल आ। पो जे हुसैनी तरीको कबूल आ त अज भलारी रात हिन भली महफिल में वायदो करता अज खांडी नमाज पढ़ंदुस। अध जणन हथ खयो आ, अध अञा सोचन था पिया। हाँ घणा ॾींहं पढ़ंदो नमाज? हाँ आखे सी नमाज होवे डू ट्राई दिहाड़े ते पढ़ चा जान छुड़ावा। नमाज जान ही नहीं छुड़ेंदी, फिरी फिरी अगू खड़ी है ना। जैसी सिरी में साह आहे तैसी ती नमाज न छड़बी। 5 वक्त नमाज पढ़ो। तवा खुश नसीब आयो हिन गोठ वारा, मुकीम डाहरी वारा, तू खुश नसीब आही जो तवा जे गोठ में एक अजीम इल्मी रूहानी शख्सियत रहे थी। न चई जुबान अल्लाह। असा सिंधियुनि जो रवाज आ जैसी तई बुजुर्ग अल्लाह वारा आलिम सगोरा हयात हुंदा न ज़ाहिरी हयाती में तो उन जो कदर न कंदा, गिला कंदा, अदा ही फलाणो ही। ऐं जेरी मल गुज़ारे विंदा पो वडा कुब्बा ठाहींदा, पो पढ़ विझंदस, पो चवंदा सही वाह जो फलाणो साईं हुयो। असा सिंधियुनि जी आदत आ
जैसी बुजुर्ग ज़ाहिरी हयाती में हूंदा तैसी उन जो कदर न कंदा हन उन जे वणन का पो वरी पोसी उन जा कुबा आई मज़ारूं पकियूं ठाहींदा मुजा प्री प्यारा अल्लाह जा बाना उन जे ज़ाहिरी हयाती में उन का फायदो वठजे या न वठजे उन का फैज़ बरकत वठजे या न वठजे हां मुकीम डाहरी वारा तोखे सुनाण वारी शल अख दे तुझे गोठ में ही जेका शख्सियत हजरत अल्लामा मौलाना पीर तरीकत रहबर शरीयत साईं मौलाना मोहम्मद इदरीस रहन था तो समझो आ तो मौलवी साहब आ पर तोखे खबर ना है तो इन जो रूहानी तरह अल्लाह ताला खेन केतरो नवाजियो आ तवा छाता समझो जेको महीने में हर साल में बब भेरा मदीने वने तो मदीने वाले साईं को छड्यो हुंदुस हां हर साल मदीने वने सुहणे सखी जे दरबार ते वने साल में बब भेरा वने तो मदीने वाले साईं को रंग लातो हुंदुस के न हां को फैज बातनी मिलियो हुंदो कि न हां मुजा प्री प्यारा तवा भाग वारा हो जो एड़ो रहबर एड़ो कामिल अल्लाह जो आलिम सालिह बानो तवा जे शहर में रहे तो मां सबनी गोठ वारन के ए सबनी ओड़े पाड़े वारन के या गुजारिश कंदुस त ही नेमत खुदा जी तवे नमो कदर शुनास थियो अल्हम्दुलिल्लाह मदीने शरीफ में मुंह खुद साईं के अर्ज कयो साईं पंजे गोठ में भी को एड़ो मरकज हुचे तवा जो जिते हर महीने महफिल थे अल्हम्दुलिल्लाह हर महीने महफिल शुरू थी आ हां पो तवा इंदो इन महफिल में हथड़ो मथे घणो दिसा हां ये न त हिकड़े मां पेरे सूमर ते अचो बे ते वरी साईं सी हाने ठयो हे भेरो कोन ता हां ऐ मां तवा के इहा भी गुजारिश कंदुस त साईं जो दस्त बेअत थियो साईं का फैज वठो जिक्र हासिल कयो रुके आलिम न समझो पर रूहानी पीरे तरीकत भी आहे समझो था पीरे तरीकत भी आहे न रूहानी फैज भी हासिल कयो जनखे मदीने वाले मीर जा दीदार थियन छा तो समझिया का मामूली गाल हां रुगे गुंबद खदरा जो दीदार न पर गुंबद खदरा जे धनी जा बजे के दीदार थींदा हुजन पो एड़े अल्लाह जे सालिह बाने जी जो कदर करण खपे या न खपे हां पो मां तवा सबनी के गुजारिश कंदुस त हिया महफिल जेका हिते साईं जन मुकरर कई आ या महफिल कज़ा न कयो अचवंज रखो इन सा गड साईं जन का फैज बरकत हासिल कयो तरीको नक्शबंदी कादरी कई तरीकन जी खेन के इजाजत मिलेला अरब जे मशाइखन का भी इजाजत मिलेला हिते सिलसिला आलिया नक्शबंदिया जी हजरत सोना साईं रहमतुल्लाह अलैह दरबार अल्लाह आबाद शरीफ वारा उहे कामिल अकमल अल्लाह जा वली उन्हन जी भी इजाजत त अरब जे मशाइखन का भी खेन के इजाजत मिली आ त उन्हन अल्लाह जे प्यारन जेका इजाजत दिनी आ सा का या मामूली गाल त कोन हुंदी न हां पो कदर सुनाणो अल्लाह वारन जो कदर करण खपे दीद अकीदे वारी इरादे वारी दीद सा दिसजे त अल्लाह तबारक व तआला जी रहमत ऐं बरकत नसीब थींदी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह एकड़ो मानू हो को मानू अचे चवेस तो साईं मुझे लाका दुआ घुरो तो मुझी मुश्किल हल थे तो दुआ न घुरंदो चंदो मुझा मौला हिन अखियुन जे सदके हिन जो ही कम कर हुन के चवा वञ पुट तुझो कम थियो वञे तो बराबर कम थी वञे साईं मुके औलाद कोने पुटाण औलाद कोने दुआ घुरो मुके पुट थे साईं फरमाए ता बा बी हथ मथे करे चे मुझा मौला मुझे अखियुन जे सदके हिन के पुट दे हुन के फरमाए वञ पुट पुट थींदे वञे तो बराबर हुन के औलाद थी के मानू अचे चो सही मींह न तो वसे दुआ घुरो तो बारिश वसे चे मुझा मौला मुझे अखियुन जे सदके मींह वसा चे बा वञ मींह वसंदो वञी गोठ पहुचे तो बराबर मींह वसण शुरू के मानू पुछोस तो सही तुझे अखियुन में यो इसरार केड़ो आ
जेका दुआ तो घुरी न को बियो को वसीलो न को दुआ न इल्तिजा अखियुनि जो वसीलो वठी जीअं चई तो तीअं थी तो पवे चए बा ही मुंहिंजूं अखियूं उहे आहिनि जन सां मूं हज़रत अबू यज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि जो दीदार कयो हुयो अल्लाह जे कामिल वलीअ खे हिननि अखियुनि सां मूं वञी ॾिठो हुयो तंहिंजे करे मुंहिंजे अखियुनि में इहो इसरार थी वियो अखियुनि जो वसीलो वठी जेका दुआ घुरां सां थी पवंदी अरे साईं बायज़ीद बुस्तामी त असांजे शहर जो हुयो मां त रोज़ उनखे ॾिसंदो हुयुसि मुंहिंजे अखियुनि में त कुझु कोन आयो चइबो तो ॾिठो हो अबू जहल वारे अखियुनि सां मूं ॾिठो हो अबू बकर सिद्दीक़ वारे अखियुनि सां सुभान अल्लाह हाँ ॾिसण जो फ़र्क़ु आहे न हाँ मुंहिंजा दोस्तो ॾिसण जो फ़र्क़ु आहे मैदान करबला में मुंहिंजा दोस्तो उमर बिन साद बि ॾिसे पियो पर ॾिठो हो त हज़रत हुर्र बि ॾिठो हुयो न पर हुर्र जो ॾिसण ॿियो हुयो इब्न साद ऐं शिमिर जो ॾिसण ॿियो हो शिमिर ॾिठो हुयो दुश्मनी वारी दीद सां पर मुंहिंजा दोस्तो हज़रत हुर्र ॾिठो इश्क ऐं अक़ीदत वारी अख सां शिमिर लानती थी वियो हुर्र जन्नत जो हक़दार बणिजी वियो त अल्लाह जे बानन खे अक़ीदत ऐं इरादत सां ॾिसबो आहे मोहब्बत सां ॾिसबो आहे मुंहिंजा दोस्तो इहे चवंदा हे त साईं मुंहिंजे ॻोठ जो आहे बसि मां ॾिठल वाइठल आहे न अक़ीदो मोहब्बत सुठी रखो मां तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां अर्ज़ थो तव्हांखे कयां त हिन नेमत जो क़दुरु कयो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे बानन जो वजूद तव्हांजे लाइ ख़ुदा जी रहमत ऐं बरकत आहे साईं मौलाना मोहम्मद इदरीस सुहिणे जो जिस्म हिते तव्हांजे इलाइक़े जे लाइ ख़ुदा जी रहमत ऐं बरकत अथव बेली कदुरु कयो अल्लाह जी नेमत जो त इहा मजलिस जेका साईं जन हिते मुक़रर फरमाई आहे इन महफ़िल में अच वञ रखो मोहब्बत सां अक़ीदत सां अचो साईं जन का ज़िक्र हासिल कयो तरीक़ो नक्शबंदी कादरी सुहरवर्दी तरीक़े जी तालीम हासिल कयो ऐं मुंहिंजा दोस्तो फैज़ बरकत हासिल कयो त अल्लाह जी रहमत तव्हां ते वसी वञे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाह रब जो फरमाए त नेकी मंझां जेकी कुछ भी चंगाई तव्हां कयो था जेकी भी नेकी जो कम अॻिते मोकिलियो था तजदूहु इंदल्लाह इहो अमल तव्हां अल्लाह वटि हली लहंदो अज जेकरे तो खैर कई खैरात कई अज जे तो नमाज पढ़ी अज जेकरे तो जिक्र कयो भला अज हिन सीय वारी रात में हिन कुरानी महफिल में तू हली आयो ही तू अचे वेठे बुधुई इहो भी तुझो सालियो अमल रब तो फरमाए तजदूहु इंदल्लाह जरे तवा मरी खुदा जे गाली पेश थींदो त तवा जा ये सालिया अमल रब वट अगे ही मौजूद हुंदा गाल समझो मिसाल तवा चौदा सुभान अल्लाह तवाजे ज़बान में जा निकतो सुभान अल्लाह यो लफ्ज तवाजे ज़बान में निकतो हवाउन में फजाउन में आवाज तहलील थी वियो आवाज गुम थी वियो तो समझो त मु सुभान अल्लाह चई छडियो पर जरे क़यामत जो दिहाड़ो थींदो रब जे कोर्ट में पेश थींदे त यो सुभान अल्लाह जो अजर तुझे ला उते अगे ही रखियो हुंदो सुभान अल्लाह वगाल समझ में आई हाँ अज जे नेकी जो कम कई अज 4 रुपया के गरीब के खैरात में दिनई अज जेकरे मिस्कीन जी मदद कई अज जेकरे नमाज जे ला विखू भरे वे अज जेकरे तो गरीब मिस्कीन जी जंजी चुल न बरिया उन्हें जी हली वनी मदद कई अज के यतीम
यतीम जी परवरिश कई, अज के बेवह जी संभाल लदई, अज जेकने रस्ते ता के कंडे के हटाए छड़ी, तजदू इंदल्लाह, इन्हें जो अजुर, इन्हें जो सवाब तू अगते अल्लाह वट लंदे। सुभान अल्लाह। हुव खैरन व आज़म अजरा, यो भलो भी आहे ऐं अल्लाह वटि ने जो वॾो अजुर आ। ॻाल्हायो रब वटि ने जो आज़म अजरा, वॾो अजुरा, वॾो इनाम आ, जेको अॼु तूं नेकी जा कम करीं थो, इन जो वॾो अजुर रब तुंहिंजे लाइ तयार करे छॾियो आ। अब हेॾे थोरो ध्यान सां ॿुधो, मूं ॾे तवजह कयो। खैरन व आज़म अजरा, इहो जेको नेक कम तव्हां कयो था, इहो तव्हांजे लाइ भलो बि आहे ऐं वॾो अजुर आहे। आज़म अजरा, तमामु वॾो अजुर आहे। भला इहो दुनिया में खणी ॾिए हा रब, दुनिया में ॾिए हा। आख़िरत जो रब वाइदो कयो, रब तो फरमाए त आज़म अजरा, एडो वॾो अजुरा, एडो वॾो इनाम आ, जेको हिन ज़मीन में मापी न सघंदो, उहो तव्हांजे लाइ मूं रब अॻिते ठाहे छॾियो आ। अब मिसाल जी ॻाल्हि, तव्हांखे हिन मुकीम ॻोठ ॾाहिरी में जेकॾहिं 500 फुट प्लाट मिले, मिली सघे थो, पर जेकॾहिं को माण्हू तोखे चवे त हिन ॻोठ में तोखे 5000 फुट थो अंदर में ॾियां, त 500 फुटनि में 5000 मापी सघंदा? ॻाल्हायो। हा, दिले मंझि गिलास पइजी सघे थो, पर गिलास में दिलो पइजी सघंदो? ॿुधायो। खीसे में हथ पइजी सघे थो, खीसे में हथ पइजी सघे थो, पर सॼो माण्हू खीसे में पइजी सघंदो? शइ जेॾी वॾी हूंदी आहे, उन जे लाइ एराज़ी बि ओॾी वॾी खपे न। हाँ, रब तो फरमाए त आज़म अजरा, तव्हांजे नेकियुनि जो वॾो इनाम ठाहियो अथमि, एॾो वॾो इनाम आहे जेको दुनिया में मापी न सघंदो। हाणे मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो मिसाल हिन मजलिस जो वठूं। तव्हां चओ था सुभान अल्लाह, नथी ज़बान वरेव? सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो सुभान अल्लाह चई न, हदीस पाक में याद, उनखे जन्नत में हिकिड़ो वण मिलंदो जो भले घोड़े जो सवार जेकॾहिं 3 ॾींहं घोड़ो ड्रोड़ाए त उन जी छांव न खुटी सघंदी। हाणे हिकिड़े भेरे सुभान अल्लाह चवण सां एॾो वण मिले जो 3 ॾींहं घोड़ो ड्रोड़े, घोड़ो बि घटि में घटि 60 जी स्पीड सां डुकंदो न। हाणे 3 ॾींहं जे घोड़ो ड्रोड़े त केतिरो मुफ़ासिलो तय कंदो? एॾो हिकिड़ो वण। हाणे हिन मजलिस में जेकॾहिं तो 100 भेरा सुभान अल्लाह चई त इहो बाग तुंहिंजो केॾो वॾो ठहियो। हितो मुकीम ॾाहिरी खां वञी कराची ताईं धकाए। सुभान अल्लाह। इहो बाग एॾो वॾो त तुंहिंजो रुॻो हिन मजलिस में ठहियो। पर साईं मौलाना मोहम्मद इदरीस सोणे खे रब खुश आबाद करे त हेड़ियूं त 100 मजलिसूं तोखे नसीब थींदियूं। पोइ जे एॾा तुंहिंजे लाइ हिकिड़ी मजलिस में एॾो बाग ठहे, अहिड़ियूं जे 100 मजलिसूं ॿुधी त तुंहिंजे लाइ केॾा वॾा बाग जन्नत जा ठहंदा। सुभान अल्लाह। रब तो फरमाए त आज़म अजरा, वॾो आज़म अजर इनाम मूं रब ठाहियो आहे जेको दुनिया में मापी न सघंदो। उन जे लाइ मूं रब जन्नत तव्हांजे लाइ ठाहे छॾी आहे। सुभान अल्लाह। हाँ, पो करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो थई। ओ करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो थई। अॻियों हिसाब किताब थियणो थई, सारे सभु साफ ॾियणो आ। छॾे हिन दार दुनिया के, क़ब्र ॾे हेठि हलणो आ। उते नई धूड़ में विझंदई, सामीअ में नेठि सुम्हणो आ। नारे तकबीर, नारे रिसालत,
हैदरी हुसैनियत यजीदियत। ओ मुझा पिरी प्यारा सदाई हिते जेरो न हूंदे सदाई मुकीम डाहरी दे गोठ में जिंदा न रहंदे वो दिहाड़ो याद कर जने कब्र जे मिट्टीअ जो मेहमान हली थींदे। जायूं इते छड़णियूं पवंदई बच्चा इते छड़ना पवंदई घर माल मिल्कियतूं इते छड़णियूं पवंदई हथे खाली कब्र जे मिट्टीअ जो मेहमान हली थींदे। मैदाने करबला में 10 मुहर्रम जी रात मुझो सुनो इमाम हुसैन सारी कायनात आराम में आ खेमन जे अंदर सन्नाटो छायला यजीदी लश्कर वारा भी निंद्र में हुसैनी जवान भी आरामीन पर मुझो सुनो इमाम हुसैन जागी रहो आ। मुझो आका हुसैन पंजे खेमे जे अंदर जागी रहो आ अल्लाह जे जिक्र में कुरान जी तिलावत में मशगूल आ। जो इमाम हुसैन नमाज का फारग थी अरबी जो एकड़ो शेर गुनगुनायो आ त ए जमाना तो कैसा वफादारी न कई ओ जमाना तो कैसा पायदारी न कई प्यारा दिल वारा हिक बे का चिन्नी धार करे छॾियई सुभाणे असां जी भी जुदाई थियण वारी आ। जेरी मल इमाम हुसैन इहो शेर पढ़ियो आ सुनो इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए त मां उन खेमे जे अंदर बीमारी जे आलम में अख जो खुली आ बाबा साईं जो यो शेर ॿुधुम त उथी अचे भाकुर पातुम ओ बाबा साईं ही परदेस में जो केड़ी तवा गाल कया ही विछोड़े जी ही जुदाई जी केड़ी गाल कया। इमाम हुसैन फरमायो ओ प्यारा बचड़ा जमीन वारा सदाई न रहंदा आसमान वारा सदाई न रहंदा रब का सवा जो हर के ही जहान छड़नो आ। ओ प्यारा बचड़ा ओ मुझा ज़ैनुल आबिदीन पुटड़ा सुभाणे हिन करबला जे मैदान में तुझो बाबो हुसैन तो का जुदा थियण वारो आ। ओ मुसाफिर हलाया करे मोकलानी मुसाफिर हलाया करे मोकलानी प्यासा सैयद न पीता हूँ पानी एड़ू मुतबर्रिकास्तियूं हिन जहान का पर्दो करे विया ओ ता असी केर थींदा आहियूं अॼु न सुभाणे असां जे मथां भी मौत भरियो बीठो। अल्लाह जे मुल्क ते हलण वारो ई अरे रब जी बेफरमानी न कर अल्लाह जे हुक्मन जी भञकड़ी न कर रब जी जात सा उरह जोराई न कर जो अल्लाह जा हुक्म बुधी वरी अमल न करी बांग बुधी घर में वेठो जी अजान बुधी टीवी ते वेठो जी नमाज ते न अची या तुंजी ॾाढ मुर्सी आ जो अल्लाह जे हुक्म के पुठी पोयों उछलाए छॾी न न रब जो हुक्म मिलंदो वञे अमल कंदो वञ तजदूह इंदल्लाह ये अमल तू अल्लाह वट हली लहंदे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ वक्त वञई थोड़ी वेल मुसाफिर दा करका कार कतण जी है वक्त वञई थोड़ी वेल मुसाफिर दा करका कार कतण जी करका कार कतण जी काने वेल वेहण जी वक्त वञई थोड़ी वेल मुसाफिर दा करका कार कतण जी। हाँ वक्त गुजरंदो पियो वञे जिंदगी जो चरखो फिरी रहियो आ ख़बर कोन पवंदी जो सेकंड कांटो वञी तुंहिंजे मौत वारे अंग ते बीहंदो। ओ
ओ मुजादा माल कम नहीं दई, औलाद कम नहीं दई, पुत्र कम नहीं दई, सोन चांदियूं कम नहीं दई, कम ईंदई त सालिह अमल कम ईंदई, जे कम ईंदई त मदीने वारे मीर जे दर जी गुलामी कम ईंदई, जे कम ईंदई त अहल बैतन वारी मोहब्बत कम ईंदई, नबी जे पाक घराणे जे तरीके ते हले, इहा तुंहिंजी दौलत आ जेका आखिरत में तोखे कम ईंदी। तो मुंहिंजा दोस्तो अज हिन भलारी महफिल में दिल में सच्चो वचन ऐं वाइदो कर, जेके निमाज न पढ़ंदा आहियो से निमाज पढ़ो, जिनके दाढ़ी नाहे महबूब जी सुन्नत आ, सुहारी मुबारक रखायो, चोरियूं न कयो, ज़ोरियूं न कयो, परावा हक न खाओ, मिस्कीनन जा हक न भबायो, कंहिंखे हथ सां ज़बान सां ईज़ा न पहुचायो, कंहिंसां ज़ुल्म न कयो। मुंहिंजा दोस्तो अबो अम्मा जहिड़ा आहिनि, अबे अम्मा जी ख़िदमत कयो, छो त जीजल माउ जे कदमनि जे हेठां रब जन्नत रखे छॾी। अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, मुझे आका फरमायो त जन्नत जीजल अम्मड़ जे पेरन जे हेठां रब रखाए छड़ी आ। मा मिन वलदिन बारिन यंजुर इला वजह अबीही, मुझे सोहणे सरदार फरमायो त पीउ मां सां भलाई करण वारो बच्चो, पीउ मां जी फरमा बरदारी करण वारो बच्चो पंहिंजे अब्बे जे चेहरे खे रुगे ॾिसे थो त हर दीद जे एवज़, हर ॾिसण जे एवज़ उनखे हज मबरूर जो सवाब अता कयो वेंदो। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, पोइ भला जेकॾहिं पीउ मां घर में वेठा हुजनि 100 भेरा ॾिसे, पाण फरमायो अल्लाहु अकबर, अल्लाहु अतियब, अल्लाह ज़ोर वॾो आ, रब ज़ोर पाकीज़ा रब आ, जे 100 भेरा ॾिसे त 100 हजनि जो सवाब। अरे अब्बे जे रुगे चेहरे खे ॾिसी त हज जो सवाब, उनकी खिदमत करी तो केडो अजुर केडो फायदो मिलई। तो अब्बे अम्मा जी इज्जत कयो, पंजे बच्चन के नमाज पढ़ायो। मुरू सिबियानकुम बिस्सलात वहुम अबना 7 सिनीन, 7 सालन जो बार थे तो उनके नमाज जो हुक्म कयो। वदरिबूहुम बिअश्र सिनीन, 10 सालन जो थे तो थप्पा थुपी करे उनके नमाज पढ़ाए। पंजे घर वारन के नमाज पढ़ायो, मस्जिदन के आबाद कयो, अल्लाह जो जिक्र कयो, अल्लाह वारन सा मोहब्बत निस्बत रखो, सालिहन जी संगत ऐं सोबत में अचो। मुंहिंजा दोस्तो तव्हां जे लाइ बख़्त जो दर खुलियो आ, तव्हां जे लाइ भाग जो वारो वरियो आ, जो तव्हां जे ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह हज़रत साईं जन इहो ॾिहाड़ो मुक़रर फरमायो आ। हर महीने जो सूमर जी रात, माह पेरे सूमर जी रात हिते हर महीने महफिल थींदी। इन महफिल में अचो, अल्लाह जो कुरान ॿुधो, आलिमन सालिहन जी ज़ियारत कयो। मुंहिंजा दोस्तो मुर्शिद वठिजे त आलिम हुजे, जाहिल जंहिंखे पंहिंजे पकाई सफ़ाई जी ख़बर कोन्हे, वो कहिड़ो मुरीदन खे छा सेखारींदो, छा सम्झाईंदो, जेको खुद को मस्त किरा रहबरी कुनद, जेको पाण बुॾे थो सो ॿियनि खे कहिड़ो तारींदो। मुंहिंजा दोस्तो तारींदा उहे जेके दीन जा आलिम आहिनि। मदीने वारे साईं फरमायो त इहे मुंहिंजे दीन जा मुहाफ़िज़ आहिनि, मुंहिंजे आलिम मुंहिंजे सीने जा वार आहिनि। मदीने वारे आका फरमायो त आलिम मुंहिंजा वारिस आहिनि। मुंहिंजा दोस्तो तो अहिड़ो आलिम रब्बानी जेकॾहिं तव्हांजो रहबर ऐं अॻवान बणिजी वञे त इहो तव्हांजे लाइ वॾो भाग ऐं बख़्त चइबो। त इहा महफ़िल कज़ा न कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानो मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बला। सब वेठा हुजो, इंशाअल्लाह हज़रत साईं जन जो खिताब ला जवाब थींदो ऐं को पंहिंजी जाइ तां उथे न। मां तव्हांखे इजाज़त वठंदुसि, मूंखे हींअर बार्डर में जलसे। सुभान अल्लाह, तव्हां सभु वेठा हुजो पंहिंजी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।